सुमरो। 3 जवाबदार रिपीटरनि सां घर में घिड़ी अंधाधुंध फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में नियाज़ हुसैन शाह ऐं मिसमात बचुल फौत थी विया। कमाल शाह, बख्तावर ऐं नंढड़ी 2.5 सालनि जी अनिला सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी अहिड़ी इतला ते जेको इतला बुलंद शाह करीब थाणे ते ॾिनो वियो। बर वक़्तु SHO साहब सरज़मीन ते पहुता। असांखे इतला थी, असां बि सरज़मीन ते पहुतासीं। अहिड़ी हक़ीक़त जेको आहे सो SSP टंडो मोहम्मद ख़ान सैयद सलीम शाह खे ॾिनी वई, जेके पाण ख़ुदि बि सरज़मीन ते आया ऐं हिकिड़ी टीम जोड़ी DSP बुलंद शाह करीम जे निगरानी में। जवाबदार जा 3 जा नाला आहिनि, जंहिंमें कोई आहे गुलाम नबी शाह ऐं ॿियो शबीर शाह ऐं टियों आहे गुल हसन उर्फ़ शीदो शाह। 2 फ़रार आहिनि, हिकिड़ो गिरफ़्तार आहे। फरियादी में अमजद शाह।